मोरो रिपोर्टर अजीज कोराई जी रिपोर्ट मुताबिक मोरो जे मेन नेशनल हाईवे रोड मोरो थाने करीब रजा शादी हाल वटां बिन फोरुन दीदा दिलेरी सां असगर अली अराई खां फुर कंदे पेर में गोली हणी ज़ख्मी करे विधो। मज़ामत करण ते हिक फोरू खे ज़ख्मी करे विधो जॾहिं त ॿिए फोरू खे शेरिन सोगो करे विधो। शेरिन ज़ख्मी खे फौरी तौर मोरो जी सिविल अस्पताल में पहुचायो। मस्कोरा अस्पताल में सहूलत न हुअण सबब नवाब शाह रेफर कियो वियो। शेरी असगर अली अराई ॿुधायो त मां घरां निकिरी सब्जी वठण वञी रहियो हुयसि त अचानक ॿ फोरू पिस्टल ताड़े फुर करण जी कोशिश करण लगा। मूंखे पेर में गोली हणी ज़ख्मी करे छॾियो। मां पंहिंजी मदद सां हिक फोरू खे सोघो करे वरितो ऐं ॿिए फोरू खे शेरिन पकड़े वरितो। ॿिए पासे पकड़ियल फोरुनि जी शनाख्त न थी सघी। हिक ज़ख्मी फोरू खे मोरो पुलिस गिरफ़्तार करे अस्पताल पहुचायो। ॿिन्हिनि फोरुनि खे मोरो थाणे ते पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो। अहिड़े अमल खां पोइ शेरिन दाहींदे चयो त बरसात सैलाब जे करे अमनो अमान जी सूरतहाल तमामु अफ़सोसनाक आहे।